साईं भरियो भरा हुआ है नहीं ये नहीं मेट्रो ट्रेन बिलाल What are you saying? I can't understand, my friend. ए बाबा ना सही ॾाढो 7 माण्हू गाड़ी में 7 माण्हू अच्छा खासा ये डबल ॾिसो स्टैंड पे अठ माण्हू ओ अठ माण्हू लाहौर में भी रौती जो माण्हू मिलियो अथव रौती कचे जो ॾिसो महिनत करे ये लो बाबा माफ करो सही माफ करो ये साईं ॾिसो ईरान की मेट्रो देखी है 100 साल पुरानी लगता है आज बनी है अच्छा साईं और ये जो आज बनी है ये लग रहा है 200 साल पुरानी बनी है साईं ये पता नहीं वो हम लोग घर के पास तंदूर है वो भी यही देता है अच्छा बोलता है ये ले लो फिर रोटी मिलती है इन्होंने ये दिया है अभी पता नहीं क्या मिलेगा अच्छा साईं अंदर वाली साइड का है ये दोस्तों स्टेशन है जेके नाला लिखल तवे साईं सिंघाड़ा ॾिसो सिंघाड़ा ये कैसे खाए जाते हैं थोड़ा बताओ भाई मुंह से खाया जाता है बाबा मुंह से ऐसे 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 अस्सलाम वालेकुम दोस्तों कहिड़ा हाल आहिनि उन्हनि त बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक पोज़दार तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं दोस्तों अगर नवां आहियो सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो फॉलो कयो शेयर कयो अॼु असां लाहौर में मौजूदु आहियूं ऐं लाहौर जा नज़ारा तव्हांखे ॾेखारियूं था हे असांजा प्यारा प्यारा दोस्त गॾु आहिनि अब्दुल लतीफ़ महार सोहेल अहमद फैज़ान काज़मी ऐं बिलाल सैद बिलाल शाह होॾो कोयटा खां ऐं हे ॿिया दोस्त हे असांजो भाउ हो साईं हे मथे ऑरेंज ट्रेन हले थी हे ॾिसी सघो था तव्हां हे लाहौर जा ख़ूबसूरत नज़ारा सलाम सिंध फेसबुक पेज खे लाइक फॉलो सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो हाणे असां ओ ये ऑरेंज ट्रेन वञे थी हाणे मथे हलंदासीं हे साईं मथे हलूं था पाण ऑरेंज ट्रेन जा ख़ूबसूरत नज़ारा दोस्तों ने गुज़ारिश है वध खां वधि लाइक फॉलो सब्सक्राइब जेके जेके नवां दोस्त अचो था हे साईं असांजो प्यारो दोस्त शाह साहब फैज़ान काज़मी साहब माशाल्लाह ऐं हलूं था मथे हे साईं कोयटा खां आया अथव असां कोयटा जो भैया साईं नालो ॿुधायो नालो नालो मेरा अताउल्ला अतावला जी जी हे अतावला से असां गॾु हुयो हे असां हाणे वञूं था सब्सक्राइब कयो सलाम सिंध यूट्यूब चैनल खे हे साईं इधर क्या देख रहे हैं आप लोग साईं इधर देख रहे हैं वो एक बच्चे ने कबूतर पाले उसके बच्चे दिए हैं अच्छा वो देख रहे हैं वाह गुड जॉब हे साईं ऑरेंज ट्रेन हिते टिकट वठंदासीं हे ॾिसो साईं माशाल्लाह ये देखो ये आ गया वाह ये कबूतरी है ये शहर है बहुत खूब माशाल्लाह असां हाणे हिते अची विया आहियूं एंटर थी विया आहियूं ऐं हितां खां विया आहियूं हाणे अॻिते कैमरा बंद कर लेंगे ओके साईं हिते टिकट वठंदासीं हे टिकट घर ऐं टिकट वठी पोइ वरी हेॾां खुली वेंदो पोइ वरी हेॾां अॻिते हलंदासीं इंशाल्लाह ऐं हे आहे सॼो सिस्टम हे टिकट वठनि पिया दोस्त हे दोस्तो टिकट हाणे घणे जो आहे इहो तव्हांखे ॾेखारींदासीं टिकट आहे फीस मालूमात इंफॉर्मेशन वग़ैरह डिटेल सॼो लॻा पिया आहिनि दोस्त ऐं असां बीठा आहियूं टिकट मिलनि पोइ हेॾां वरी हे दरवाज़ो खुलंदो टिकट जे बग़ैर हे दरवाज़ो न खुलंदो अथव इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां हेॾां ॿुधो साईं लतीफ़ टिकट जे बग़ैर हे दरवाज़ो खुलंदो हेॾां ना छो इहो ऑटोमेटिक इहो छो टोकन विझंदासीं त पोइ निकिरंदो हा न हा पोइ हाणे जेको लॉक आहे न टोकन विझंदासीं पोइ लॉक खुलंदो अच्छा ऑरेंज ट्रेन ऑरेंज ऑरेंज रेल ट्रेन रेल ये लो बाबा माफ करो सही माफ करो हे साईं ॾिसो चलो भाई चलो ये बनाइए ये किधर करना है आगे बढ़ती हूँ हले वञो अच्छा हा ओके माना हे हिकिड़ो सिक्को ॾिनो अथनि असांखे अलाए मां चयो हे उते सटणो हो मां ख़बर न हुई यार हे माना एग्जिट थींदो हिन मां ऑरेंज ट्रेन में पहिरें दफ़े सफ़र कयां थो हिन खे तूं तारीख़ संभाले रख हे दोस्त असांजा हलनि था प्यारा प्यारा नीलो मनता नीलो सैयद बिलाल शाह हाथ हिलाओ साईं हाथ हिलाओ इधर साईं हाथ हिलाओ करो सारे हाथ ऊपर करो
हे साईं मंज़र ऐं हे ॾिसो था हे नवाज़ शरीफ़ जी तस्वीर लॻल अथव मरियम जी बि हे ॾिसो साईं हाणे ट्रेन हितां ईंदी साईं इधर किधर जा रहे हो वो साईं छो हे साईं और ट्रेन हेॾो वरी वापसि छो साईं गलत थी हो गलत आया हैं हाँ अच्छा के गलत आ गया हम असां गलत अची वियासीं हाणे वरी वापसि वञूं था दोस्तो हे सिक्को ॾिनो था निकिरी हे माना आटो सिक्को मशीन खे जेको आहे खणे पियो ॿुधो साईं आटो सिक्को मशीन खे खणे पियो क्या गुंडा बनेगा हेॾां हलंदासीं पोइ वरी ॿाहिरि हाणे साईं हेॾे हलणो आहे मथे अगारे असां भुली आयासीं क्या हुआ साईं मसला क्या है साईं पूरा मसला क्या है गाड़ी अच्छी भजो भाई हम इस्लामाबाद वाले हम लोरिये नहीं है इसको संगत असां भुली आयासीं अगारे हम भूल के आए थे मरियम तस्वीर जी मरियम नवाज की तस्वीर वाह साईं वाह साईं मरियम आ गई आ जाओ साईं हे साईं हिते ट्रेन पहुची वियासीं ऐं ट्रेन किधर से आएगी इधर से अच्छा इधर से आएगी हे ॾिसो साईं हे नज़ारा बि अथव साईं पाण वो सही पान मान रहे साईं पाण हे लाहौर जो डॉन अथव साईं लाहौर का डॉन टैक्स लगा BBC है अच्छा BBC वाके और रात को खड़ा किया था मैंने खड़े हो जो वो आएगी उसको बात देना ट्रेन दोस्तों हाणे ईंदी हेॾां ऐं साईं हिते वेठो आहे माशाल्लाह साईं तस्बीह खे पढ़ेव माशाल्लाह भाई मैंने जो है ना ईरान की मेट्रो देखी है 100 साल पुरानी लगता है आज बनी है अच्छा साईं और ये जो आज बनी है ये लग रहा है 200 साल पुरानी बनी है कुछ ख्याल करें वाह जी वाह हेॾे छा आहे दोस्तो हेॾे ॾिसूं हे हेॾां वरी घर बार आहे न ट्रेन अचे दोस्तो हे ऑटोमेटिक दरवाज़ो खुली वेंदो आहे जॾहिं ट्रेन ईंदो न हे ऑटोमेटिक दरवाज़ो खुली वेंदो पोइ पाण हेॾां हलंदासीं बाक़ी हाणे ट्रेन जे इंतज़ार में आहियूं असां प्यारा दोस्त सां गॾु आहिनि ऐं हे हिकिड़ी जेकी टिकट ॾी ॾींदी अथनि उहा हे अथव हे माना टिकट ऑटोमेटिक आहे जहाज़ जा रही है साईं हे अचे साईं हाणे घणे मिंटनि में ट्रेन अचे थी या ख़बर न आहे हेॾे थी लतीफ़ चई लतीफ़ वेही रहो चई ओ तो दस से लोग नहीं है बताया नहीं कि हम लोग फिर इसका बनता था साईं आप मेट्रो पे सफ़र करके कैसे महसूस कर रहे हैं वो करेंगे तो पता चलेगा अच्छा, अभी तक नहीं किया ना ये क्या है साईं ये पता नहीं वो हम लोग घर के पास तंदूर है वो भी यही देता है अच्छा बोलता है ये ले लो फिर रोटी मिलती है इन्होंने ये दिया है अभी पता नहीं क्या मिलेगा अच्छा साईं अभी देखते हैं इससे इसमें क्या क्या तंदूर मिलेगा क्या अभी देखते हैं 35 रुपए में क्या मिलेगा अच्छा ओह यस बेबी क्या बोल रहे थे What are you saying? I can't understand, my friend. ए बाबा ना सही ॾाढो सुठो आहे ट्रेन अची वई लाहौर जो स्टेशन ॾाढो सुठो आहे हा न साईं हेॾो भई ट्रेन वञे थी वाह साईं वाह हेॾा ॿी ट्रेन अची वई हे ट्रेन अची वई सामान जाओ ट्रेन अची वई
वेहो साईं भाइयों भरा हुआ है नहीं ये नहीं मेट्रो ट्रेन फिलहाल जल्दी पहुंचना बता फिर आगे चलो जल्दी पहुंचो आगे चलो जल्दी पहुंचो आगे जाओ जल्दी पहुंचो नहीं सही हम इधर ही खड़े हैं। बस भी आगे बढ़ नहीं इधर से दिखाते हैं ना अपना ये सही मेट्रो का मंजर बाहर यहाँ खूबसूरत मंजर तव्हांखे लाहौर जा जेके आहिनि अॼु घुमायूं पिया लाहौर के घुमो इंजॉय कयो मज़ो वठो ये ॾिसो ये मंजर अथव लाहौर जा ये ॾिसो लतीफ़ माहिर पाण चलो सही उतरो आगे दोस्तों स्टेशन जा जेके नाला लिखियल अथव ऐं जहिड़े स्टेशन ते पुॼंदी उहा लाइट जेकी बंदि थींदी हाणे हेॾा हे सभु बंदि थी विया हाणे हिते पहुचंदी त हे लाइट बंदि थींदी वरी अॻियां अहिड़े हिसाब सां सभु स्टेशन जा नाला बि लिखियल अथव इहो बि तव्हांखे ॾेखारे हाँ हाणे हिते बि लक्ष्मी पाण लक्ष्मी पे चलेंगे लक्ष्मी पे चलेंगे और लक्ष्मी नहीं मिलेगा मिलेगी लक्ष्मी नहीं मिलेगा नाम सिर्फ मिलेगा ये नहीं मंदिर तवे मेट्रो जा असां बीठा हूँ जगह वेहण जी कोन्हे ओरेंट ट्रेन हाँ मेट्रो ना और मूंखे मेट्रो यादि अची वेंदो आहे हिते बि इस्लामाबाद में है ना सभु लटकिया पिया आहिनि न सीटां वधीक हुजनि न साईं छा चवंदे डब्बा वधीक हुजनि हाँ ना साईं सीटां क्यों नहीं ज़्यादा लगवाने थे ना इधर ट्रेन में ये सरिया वालों को मालूम नहीं था अच्छा ये दरवाज़ो साईं बंदि थी वियो हाणे अॻिते हलंदासीं पाण सफ़र जारी है सारी है पंहिंजो ये तस्वीर पढ़ रहे हैं अभी माशाल्लाह आज जुम्मा है साईं इबादत में लगे माशाल्लाह साईं तो साईं मीरा की तस्वीर भी साईं थंबनेल यही देना अच्छा साईं ओके हो गया वो काज़मी साहब की तस्वीर वाला थंबनेल बहुत ज़रूरी है ओके हो गया गुलशन रावी स्टेशन गुलशन बाएं जाने से उतरे आपके पास लतीफ़ जी में मुबारक हो जाए खैर मुबारक We are now at मुबारक हो जाए Gulshan Ravi. Please get ready and light from left सैयदन के side. पहले कुर्सी मिले थी 20 सैयद के कुर्सी मिली भाई वाह साईं वाह गुड जॉब हलूं था दोस्तों अॻिते सफ़र जारी है सारी है बाक़ी असां 2 ॼणा रहिजी विया आहियूं साईं तो साईं अभी 2 बंदे रह गए 2 बंदे रह गए अल्लाह तुम्हें बिठाए इतने स्टेशन ही अची वेंदी है ना ठीक है बाएं जाने से उतरे Next stop. फाइनली असां दोस्तों सभु वेझी आहियूं हिकिड़ो माण्हू असांजो रहियल हुयो ज़हूर भाई उहो वेझी वियो मां बि वेझी वियो त सभु वेझी विया हेॾां साईं तस्वीर खे लॻो पियो आहे माशाल्लाह अला हयाती करे बधाई करे दोस्तों बैठा है हिते साईं दोबारा इधर कर साईं अंधेरा हो गया बाहर देखो तो सही टनल बनल आ गया इधर तो सकेंगे हिंदू मुस्लिम भाई चलो कोयटा है टनल आ गया सही चलो खड़े हो
बात करें। कोयटा वाला टनल रश आहे तमामु घणी दोस्तों मेट्रो सॼी फुल लॻी पई आहे हाँ मेट्रो ना ऑरेंज सॉरी ये भी ट्रेन वञे थी अदाए को जो आहे ॿाहिरि निकिरंदो बदाने अॻियो स्टॉप असांजो आहे असां लहंदासीं अॻे स्टॉप ते लतीफ़ छा चवंदे वहाँ से चंद विजय क्यों ना ऑरेंज ट्रेन ऑरेंज ट्रेन पाकिस्तान लाहौर में हा सिंध में हुजणु खपे थींदो कराची में मां ऑर्डर ॾेई आयो आहियां न जापानियुनि खे काठी जी हा काठी वारी ट्रेन हलंदी कराची ख़्याली यार सिंह आएगा हेॾे बि हिकिड़ी ट्रेन बीजी वई अथव दायकू यार उसको भी भूल लगेगा हेॾा बि ट्रेन न आएगा ना अच्छा निकल आएगा रश तमामु घणी आहे माण्हू बीठा आहिनि कुर्सियूं वधीक घणा न बहितर हुयो बल्कि डब्बा हीअं विच में हणनि न डब्बा पिया वधाइनि विच ख़ाली हुजे हाँ? डब्बा वधाइनि हा न? डब्बा वधाइनि सही ॻाल्हि आहे ॿ मिंट में को ट्रेन ईंदी आहे मियाँ साहब खे अर्ज़ा मुंहिंजा नवाज शरीफ़ साहब खे त दॿा वधिरा आहे हिन जा मियाँ साहब से असां हथ जोड़ूं था महिरबानी करे डब्बा वधाए माण्हू रश बि थी हा आहे न? माण्हू जेको आहे तंग नी इन सामान खां छोकिरो बीठो आहे सही ॻाल्हि आहे रेस्ट करे होॾा 15 मिंट रेस्ट करे हा बाक़ी कम ओके आहे कुर्ब मियाँ साहब मरियम साहिबा भी कश्मीर स्टेशन आगे चलो साईं साईं बाहर चलें क्या उतरेज करें बाहर तो चलेंगे अभी We are now at ये साईं असां स्टेशन अॻिते पहुची वियो लहंदासीं हिते दरवाज़ो खुली वियो असां लही वियासीं वेलकम साईं लक्ष्मी टाउन लक्ष्मी स्टेशन क्या बोलेंगे साईं आप लक्ष्मी पे उतर के साईं हम तो लक्ष्मी इकट्ठी करने जेब में आए हैं। अच्छा ये ट्रेन साईं साईं आप क्या कहेंगे लक्ष्मी टाउन पहुंच के लक्ष्मी स्टेशन सॉरी देखते हैं कि कितनी लक्ष्मी इकट्ठी कर सकते सिंध में आसिफ जरदारी यहाँ नवाज शरीफ दोनों आमने सामने नजर ही नजर जहाँ कहाँ आते हैं हैं। जी भुट्टो ये साईं असां लही आयासीं रश तमामु घणी हुई हाणे उहो सिक्को ॾियणो पवंदो हिते साईं उहो सिक्को वरी ॾियणो पवंदो हे वारो सिक्को हाणे असांखे हिते अदा करिणो पवंदो हे वारो सिक्को न त दरवाज़ो खुली न सघंदो संगत अच्छा हे विझणो हो हिन में मां ख़बर न हुई लक्ष्मी इधर इधर साईं इधर से बाहर जाना इधर है साईं फोटो बन रहा है उधर फोटो बिलाल चक फोटो बन रहा है इधर से बाहर जाने का रास्ता है लिखा हुआ है फोटो बनवा लेंगे साईं चलो भले मज़ा आ रहा है साईं हे साईं असां लक्ष्मी स्टेशन पहुची वियासीं हाणे लक्ष्मी खे ॻोल्हूं था लक्ष्मी मिले असांखे वो इतनी लक्ष्मियाँ थी मिली नहीं वाह साईं वाह वाह साईं वाह भले साईं तो साईं साईं का ट्रेन भी साईं दोस्तों इंशाल्लाह ताला हाणे मस्जिद पुॼंदासीं बादशाही बिलाल शाह ने कभी जिंदगी में नमाज नहीं पढ़ी किसी को लगता है हमें नमाज पढ़ना है नमाज हमने खुद इधर किसी मस्जिद में पढ़नी है हाँ इधर ही कहीं कहीं तो कुछ तो होगा इंशाल्लाह ये सही सिंघाड़ा ॾिसो सिंघाड़ा ये कैसे खाए जाते हैं थोड़ा बताओ भाई मुंह से खाया जाता है बाबा मुंह से ऐसे 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 अच्छा ये निकाला बाहर फिर खाया ये तो भाई का फेस क्यों खराब हो रहा है कई दफा ये सिंघाड़ा से ठाहे तो पियो लाहौर में मौजूद आयो अलाए छा है का खबर ना है ओनली वन टेस्टिंग साईं ये तो हर टेस्ट के जाएगा ही नहीं ये अच्छा ही होता है ये नमक लगा हुआ है अच्छा इसका फायदा क्या है मुझे बाप बताते हैं इसको पता है सब ये बहुत कौन चीज़ काला लग रहा है कौन है मैं तुम्हारा बेड़ा है क्या
ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो हूंदो 7 माण्हू गाॾी में 7 माण्हू अच्छा खासा हे ॾिसो साईं 8 माण्हू ओ 8 अठ माण्हू माण्हू अठ हिकिड़ो ॿ टे चारि पंज छह सत अठ मां पाण बि हेॾां वाह सही वाह बंदे में नहीं मारता 8 माण्हू साईं हिकिड़ी गाॾी में 8 शुमार नहीं कीतो आ बाबा हिकिड़ो न थींदो आहे मैं खुद को बंदों में उहो ड्राइवर न थींदो आहे त बंदियों में कर ले भाई 8 माण्हू अदा वेठा आहियूं असां लाहौर खे घुमूं पिया 8 माण्हू असां माना जो बाइकर्स जो साईं गिनीज आप बुक में रिकॉर्ड करवाना अपना नाम हाँ, गिनीज बुक आगे ट्रैफिक वाले भी हैं वो देखना क्या अल्लाह मालिक है कुछ नहीं करेंगे साईं सो 8 माण्हू असां गाॾी में वेठा आहियूं हाणे वञूं था अॻिते अदा हे गेम खेॾनि था नई गेम 15 का फाइनल लगा हुआ है ओहो ये ॾिसो साईं कैफे ते वेठा आहियूं चांहि जी तलब थी आहे कोयटा कैफे हिते बि अची जा दाढ़ी तलब साईं चांहि जी तलब साईं हे दोस्त सभु हे कोयटा हेॾा दोस्त। बदेसीब कैफे हा न साईं असां हिते वेठा आहियूं चांहि वांहि पींदासीं पोइ वरी अॻिते हलंदासीं ऐं व्लॉग खे अॼु हिते थोरी देरि में एंड कंदुसि पर ॾिसजो आख़िर में व्लॉग चांहि अदा हिते कोयटा होटल ते मौजूदु हुआसीं अब्दुल लतीफ़ मार ॿिया दोस्त सभु ऐं सुभाणे इंशाल्लाह ताला मीटअप आहे लाहौर में हिते ई साम्हूं कोयटा होटल जे साम्हूं ऐं ही कोयटा होटल साईं झूठ बोल रहा है झूठ बोल रहा है क्यों सही ऐसे करते कोयटा होटल कोयटा क्या बोला देखो देखो बाबा देखो कोयटा हमारा होटल है तहजीब वाला अच्छा इधर आओ हमारे नाम पे चाय पियो और डबल पैसे देकर जाओ अच्छा गुड माशाल्लाह गुड गुड ऐं हे साम्हूं कोयटा होटल जे साम्हूं मीटअप आहे दोस्तो इंशाल्लाह अदा लाहौर में बि रौती जो माण्हू मिलियो अथव रौती कचे जो ॾिसो महिनत करे थो कच्चे जनायूं यार छा हाल आहे अल्हम्दुलिल्लाह सब ठीक तव्हां ॿुधायो तव्हां ख़ैर आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक मालिक संगत छा हाल आहे ॿियो ख़ैर आहे सारे घुटकी रो सां तव्हांखे सिंध में काथे रहंदा आहियो नालो त ॿुधायो न पंहिंजो मुंहिंजो नालो सदाम हुसैन आहे सां चाचड़ा जी मज़र हुसैन चाचड़ खे सुञाणे जी जी जेको? मदर हुसैन चाचा टाइम, पंहिंजो मीटिंग जो असांजे साथ घर जो ॾियो। माण्हू आदा मज़र तुंहिंजो माइट असां सां गॾु थी कू 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 हे साईं लाहौर में असां प्यारो दोस्त हिते मिली वियो सुभाणे हिते कन्वेंशन आहे बाइकर जी जेके बि बाइकर तमामु हज़रात हूंदा उहे हिते ईंदा ऐं तमामु हाई लेवल जी कन्वेंशन कहिड़े डेट ते आहे लतीफ़ इहा सी 23 सुभाणे कहिड़ी डेट आहे सुभाणे 22 23 आहे हा। 22 जी राति हा 23 जी राति 22 जो ॾींहुं सही हा सो हिते दोस्त असां उहो सिंधी ॻाल्हायूं पिया हिन चयो दा कहिड़ा हाल आहिनि मां चयो दा हे कीअं अची वियो हिते उहो बि सिंधी वाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे यार सिंधी भाउ पंहिंजो तव्हांजो महिनत करे नालो थो मुंहिंजो नालो तारिक बोज़दार अच्छा काथूं आहियो सलाम सिंध फेसबुक पेज आहे पंहिंजो ऐं मां आहियां पाण पंहिंजो जरवार शहर जो अच्छा ऐं हे अदो अब्दुल लतीफ़ मार साहब अच्छा पाण बाइकर आहिनि ठली मार जो अली मार माशाल्लाह घोटकी हिकु ई ज़िलो आहे जी पंहिंजो पंहिंजो जेको ई ज़िलो आहे माशाल्लाह सही आहे घणा साल थिया आहिनि तव्हां लेकिन- हिते कमकार कयो था जी मूंखे हिते थी वियो आहे तक़रीबन साल थी वियो अच्छा जी तव्हांजी ॿोली मूंखे थोरी चेंजिंग लॻे थी इहो छो भला न चेंज त कोन्हे ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांजी चेंज हूंदी असांजी चेंज न न न न न उहे न माना तव्हांजी थोरी मिक्सिंग लहजो, उर्दू लहजो। लहजो अच्छा उर्दू वारो हिते छो त न मूंखे अक्सर हिते थी वियो आहे साल ठीकु अच्छा। आहे तो उन खां पोइ न त असां हिते ज़्यादा पंजाबी बि ॻाल्हाईंदा आहियूं ज़्यादा उर्दू बि ॻाल्हाईंदा आहियूं तो इन जे करे न पाण खे असांखे पंहिंजी ज़बान हाणे ॻाल्हाईंदा लहजो है ना जीअं ॻाल्हाईंदा आहियूं त असांखे थोरी हबक थींदी है आहे ना जी माशाल्लाह छो त बहरहाल असां घर खां ज़्यादा अरसो हिते ई गुज़ारींदा न हाणे कहिड़ो रेस्टोरेंट ते हिते कमु कंदा जी आहियो रेस्टोरेंट आहे शेफ्स कम्युनिटी क्लब आहे अच्छा, अच्छा। रहमान गार्डन फेज़ 2 सही ठीकु आहे दाता साहब जी दरबार इनखे सवली लॻंदी आहे अच्छा 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 मीनार पाकिस्तान भी सवलो लॻंदो आहे बादशाही मस्जिद शाही किला भी सही 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 तमामु एक सोसाइटी आहे वॾी रहमान गार्डन पूरी सोसाइटी आहे उन्ही में ई आहे हिते ॿियो केरु थी गॾु हिते ॿियो पंहिंजो कोई कोन्हे हिते मुंहिंजा पंहिंजा हुया घोटकी जा सही छोकिरा अदा मुंहिंजा तमामु पंहिंजा बहितरीन हुया। हिते माशाल्लाह आहे दोस्त सां गॾु आहियूं हे दोस्त सिंधी असांखे मिली वियो ऐं ॿिया हो कन्वेंशन जे लाइ प्रोग्राम जोड़नि पिया वेठा आहिनि दोस्त असां वरी हिते आयासीं ॾिसो माशाल्लाह तमामु भी बहितरीन पाकिस्तानी भी ज़बरदस्त हिते असांखे हे दोस्त मिली विया आहिनि विला ॾिसी करे दो दोस्त नाम बताएं आसिम भट्टी and he's Ali Iftikhar. अली इफ्तिकार आसिम भट्टी Thank you. असांखे मिली विया आहिनि ये भी व्लॉग में शुमार थी विया आहिनि मैंने कहा ये दो भाई भी मिल गए हैं बहुत शुक्रिया bro. थैंक यू सो मच ये आप अपने शॉर्ट में जरूर लीजिए. इंशाल्लाह थैंक यू अदा हे डाकण अमेरिकन डाकण
लिफ्ट हाँ लिफ्ट चऊं ॾाकण चऊं साॻी ॻाल्हि आहे ॿई पासा खुले पियो जा यार हेॾो बि मां वरी चयो शीशो लॻल आहे हेॾो हाणे जेको न हेठि जेको आहे हिकु साइड खां खुली वेंदी अच्छा सही हाँ उनजी 6 ॼण आउट हिकु जाइ तो हूंदो न छा लती महसूस करे थो सही बस जंगल में मंगल आहे अमेरिकन ॾाकण अमेरिकन इंग्लिश ॾाकण इंग्लिश रखण कू सो हे खुली वियो ॿाहिरि असां अची वियासीं थैंक यू भाईजान शुक्राना असां लाहौर में मौजूदु आहियूं हे असांखे सिंधी भाउ पंहिंजो रेस्टोरेंट्स विज़िट कराए पियो जिते कमु कंदा आहिनि हे ॿाहिरियां मंज़र हे ॿाहिरि जा मंज़र माशाल्लाह तमामु सुठो रेस्टोरेंट्स तव्हां ठाहियो मथे बि आहे निकता वञनि था है ना अच्छा माशाल्लाह सही आहे तमामु बहितरीन दोस्तो हिते असां पहुची विया आहियूं दोस्त वटि ऐं केफ अर्बन हे लिखियलु अथव हिते पहुता दोस्त वटि ऐं असां हिते गॾु आहियूं हिते थींदी कन्वेंशन बाइकरनि वारनि बाइकर सभु सुभाणे हिते ॿिए ॾींहुं इकट्ठा थींदा हे ॾिसी सघो था साईं ख़ूबसूरत मंज़र को कीअं त को कीअं हे मंज़र अथव द लाहौर जा हे बाज मच्छर उठा समझा साईं कैसे हैं आप ठीक है ठीक आठ बंदे गाड़ी नहीं बोन 8 बंदे और आपने अल जन्नत रोड दे दिया ठंड पे आगी जन्नत ऐसे तो नहीं ना मिलते सरदार साहब अस्सलाम ठीक ठाक साईं कैसे हैं आप वेलकम हीरो बैठे प्लीज आप ये सही मंजर था वे खूबसूरत के सारे रहाइश वाले एंजॉय करेंगे सारे हमारा पिंजरे में कैद करेंगे तेरा डांस ऐसे तेरा डांस दोस्तों मिली आऊं इते नहीं कैद पिंजरे में करेंगे भागे इते कन्वेंशन थी दोस्तों काफ़ी ये ॾिसी सघो था माशाल्लाह दोस्तों ना कचहरी क्यों पो इंशाल्लाह वरी मिलूं था दोस्तों हाणे असां जंगल में पहुची आऊं लाहौर के जंगलात ॾिसो खूबसूरत नहीं कहाँ पहुंचे हैं थोड़ा बताओ बिलाल शाह साहब ओह यस बेबी कहाँ पहुंचे हैं हम छांगा मांगा के जंगल में पहुंच गए वो सामने दिखा है सामने दिखा अच्छा सही ये रोड तो हमारे कच्चे वाले हैं घोटकी वाले ये लाहौर के कच्चे में लेके जा रहे हैं अच्छा वहाँ जाके आपका रेट लगवाते हैं घर का नंबर दे दो साईं ये पानी ॾिसो तव्हां चवंदा हो त बाबा पंहिंजे सिंध जा रोड ख़राब आहिनि लाहौर जा बि रोड बड़े ख़राब अथव ॾिसो पानी छॾो पानी नहीं लाहौर से बाहर आ गया बाहर वैसे लाहौर तो है ना सही पंजाब तो है ना अपना दिल खुश हो रहा है ना कि यार सिर्फ सिंध बर्बाद नहीं है थोड़ा सा पंजाब भी बर्बाद है समझो ना बात पंजाब तो है ना बड़ा तुम क्या करता है समझता नहीं है तुम यार भाई रात लेफ्ट होना 8 माण्हू था गाड़ी में बैठा हुआ था 8 माण्हू साईं क्या बोलोगे 8 बंदे बैठे हैं 8 बंदे बैठे गाड़ी के पानी पानी चलो पानी देखो इससे चल बाहर से घूम के आ जाते ऊपर मैं भी यही सोच रहा था मैं बाहर वाला रूट साफ एंजॉय क्यों होगा पानी में गप में वो भी अली भाई को नहीं पता दोस्त रे में जाऊंगा कि हम लोग कितने अफराद आ रहे हैं वो गुजरात में आमिर अफसर के घर गए ये मजा था है भाई 8 के 8 बंदे फिर से हम आ गए 8 के 8 पीछे नजर आ रहे हो भाई सवारी पूरी हो गई आ रहा है उसकी गोद में बंदा रहता है ना तू मेरी गोद में आ चल 8 के 8 बंदे पूरे लाहौर दोस्तों लाहौर के असां हाणे घुमंदासीं ठीक हो गया चलो हिकु गाड़ी में 8 माण्हू जी गुट्टो सही नहीं टांगे ना हिते असां पहुची विया दोस्त जी ऑफिस अपना नहीं छोड़ेंगे भाई भी साईं दोस्त ते अची विया अली अहमद ताहिर तमामु सुठो हिकिड़ो बाइकर आहे ऐं उनजे ऑफिस में हिते पहुची विया जेको कन्वेंशन मीटअप सुभाणे कराइनि पिया माशाल्लाह 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 ठीक ठाक
जो बंदे बैठ सकते बैठ जाए, बाकी इधर ही बैठ जाए। बाकी दो दिया आ जाए। ताई कैसे हैं आप? ठीक ठाक, वालेकुम सलाम। सर कैसे हैं आप? ठीक ठाक। चलो चलो आगे चलो। चलो 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 सही सुस्ती की वजह क्या है? जलपानी साहब पान खुश। हाँ सर। काशम की गोद में बैठ जाए। बहुत छोटा सा तो इसका कहीं भी बैठ जाएगा। बिल्कुल बिल्कुल सही बात है। थैंक यू हे सही दोस्त अच्छी है माशाल्लाह। परे परे को जलवानी साहब मेहरबानी खुश जो। वालेकुम सलाम। एक बारी तू तो बैठे ही रो ना। आमिर भाई आमिर भाई खुद आमिर भाई बस। आमिर भाई पान। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम। आमिर भाई पान। सही क्या हाल है? कैसे हैं? आमिर भाई पान। वेलकम वेलकम। कैसे रहते हैं? पान बना खुद आया हुए ना पूछेंगे कहते हैं पान। और पश्तो में कहते हैं पत्ती। सब दिन पत्ती को पान सब जाग रहे हैं। और बिल्कुल। मैं और नजमी भाई असां रक्शे ते वेठा आहियूं हाणे रक्शे जा मज़ा लाहौर घुमो पिया दोस्तनि सां गॾु। गाॾियूं बीहारे आया आहियूं। गाॾियुनि ते रश हूंदी आहे तमामु घणी। रात जा मंज़र ये पीछे 3 सवारियां बैठी हुई हैं। ये देखें आप। साईं पीछे 3 सवारियां। ये चिंची वाला 6 बंदे एक बटान है। लाहौर जाई नज़ारा सही। अब्दुल मार गाड़ी ऊपर हो गई। पेट्रोल खत्म हो जाए गाड़ी ऊपर हो गई। ये भुट्टो और का पुराना भाटी गेट है। भाटी जिंदाबाद। दिव्या भाटी नहीं है, ये भाटी गेट है। अच्छा ये भी बन रहा है। भाटी गेट है जनाब। सही क्या कहेंगे आप? सही जी शाही लीडर होने के नाते मैं आपको बताना चाहूँगा कि शाही दरवाज़ा है जो कि भाटी गेट का दरवाज़ा है। शाही अभी तक बनी क्यों नहीं है? ये बनी नहीं है कि दोबारा इसको पकड़ा हुआ है कि गिर ना जाए। अच्छा हाँ गुड हो तो गया। इसमें अभी जो आप शाही मोहल्ला देख के आए हैं और शाही बाजार देख के आए हैं शाही लीडर के साथ और शाही कोनाटो के साथ। शाही आपने हलवा भी खाया है, शाही शाही खीर की दही भी खाई है, शाही खीर भी खाई, सब कुछ शाही था यहाँ पे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ओ हो जाए ना। हाँ सोहेल किधर गया? सोहेल किधर गया? बच्चा हमारा लेके सोहेल हो जाए। शाही तस्वीर हो जाए। शाही तस्वीर शाही तस्वीर किधर है? हो जा रहा है। तो मैं जवान हूँ अभी तो मैं। बच्चों वाली गेम आज खेलेंगे। ये देखें भाई ये डबल है, ये आधा घंटा 100 रुपए की है। डबल खेलिए ना। बच्चे 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 आज बच्चा बनना है। भाईजान हम बच्चे नहीं सिंगल चलिए। सिंगल बता रहा हूँ ना आपको। नहीं सिंगल ही आपने घंटा का है। लाहौर में सही है गेम खेलो क्या? उसको कहते हैं असां सिंगल ये दोस्त खेलेगा 100 रुपया घंटा। असां दोस्त गेम खेलन पिया। मैं नहीं खेल रहा, तू सिंगल ही खेल। सिंगल ही शहनशाह प्लेयर सोहेल खान। शहनशाह प्लेयर सोहेल खान। शहनशाह प्लेयर बिलाल शाह। बॉल किधर गया मना? बॉल निकालना अंदर होगा। बॉल गुम हो गया। उधर होगा बिलाल, देख बोरी में उधर से होगा सही। वो नीचे चलो। शहनशाह प्लेयर
सोहेल का गेम लगा हुआ है, रिकॉर्ड लगा कार्ड ले लूँ मैं एंगल ले लेता हूँ। क्या क्या रे गुंडा बनेगा तू? काजमी साहब शहनशाह प्लेयर अभी उतर चलो यार बोल तो लो शहनशाह प्लेयर। नहीं शहनशाह प्लेयर इधर सोहेल खान उतरे हुए हैं। वाह साईं हाथों में ख्याल करना चाहिए। ये क्या कर रहे हो साईं? वाह लो जी। सो दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे व्लॉग अॼु जो पसंदि आयो हूंदो। असांजो सफ़र शुरू थियो मीरपुर मां थिलो घोटकी सभु इलाइक़ा घुमंदे घुमंदे लाहौर पहुताऊं। हिते असां रहियल हुआसीं। हे असांजा दोस्त सभु प्यारा प्यारा ऐं असां बि हिते लाहौर पहुताऊं। हीअ आहे चौरा शरीफ़ जेको दरगाह आहे नामवर दरगाह आहे। सो उन्हनि जे हिते बैठक ते असां रहियल हुआसीं। सो ॿिए व्लॉग जो इंतज़ारु कयो इंशाअल्लाह ताला त ॿियो व्लॉग ज़रूरु तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो पर ज़बरदस्त मिलंदो ॿियो व्लॉग। ऐं इंशाअल्लाह असांजो जेको कन्वेंशन आहे मीटअप आहे उहो बि ज़रूरु तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो। सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो। वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो।